जंगबंदी मुआहदे में का बि वाध न थींदी। ईरान केतिराई भेरा जंगबंदी जी भञगड़ी कई। ईरान ख़िलाफ़ मिलिट्री ऑपरेशन ॿीहर शुरू करण लाइ तैयार आहियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो अमेरिकी टीवी चैनल खे इंटरव्यू। डोनाल्ड ट्रंप चयो त हुर्मज़ लंघ ते मुकमल कंट्रोल आहे। अमेरिका पारां हुर्मज़ जी नाकाबंदी वॾी कामयाबी आहे। ईरान वटि को ॿियो रस्तो ई नाहे। ईरान जो मामलो वॾी डील खां पोइ ख़तमु थी वेंदो। अमेरिका ऐं ईरान विच में जंगबंदीअ जे मुदे जो अॼु आख़िरी ॾींहुं। पाकिस्तान अमेरिका ईरान ॻाल्हियूं जल्द शुरू कराइण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़ करे छॾियूं। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु सुभाणे इस्लामाबाद में थींदो। अमेरिकी मीडिया मूजिबि अमेरिकी नायब सदर जेडी वेंस जी अॼु पाकिस्तान रवानगीअ जो इम्कानु आहे। ईरानी वफ़द जो बि अॼु इस्लामाबाद पहुचण जो इम्कानु। अमेरिकी नायब सदर इस्लामाबाद आयो त ईरान पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाख बि ईरानी वफ़द में शामिल थी सघे थो। सिफ़ारती ज़रियनि मूजिबि अमेरिकी नायब सदर जेडी वेंस पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ कुझु देरि में वाशिंगटन मां रवानो थींदो। जेडी वेंस हिकु टें मुल्क में तरसण खां पोइ पाकिस्तान ईंदो। अमेरिकी नायब सदर टें मुल्क में रीफ्यूलिंग लाइ तरसंदो। मौजूदा हालतुनि में अमेरिका सां ॿीहर ॻाल्हियुनि जो फ़िलहाल इम्कानु नाहे। अमेरिका ज़रूरत खां वधीक मुतालबा करे रहियो आहे। अंदरूनी मुफ़ादनि लाइ ॻुझा मक़सद हासिल करणु चाहे थो। ईरान जे क़ौमी सलामती कमेटी जे मेंबर मोहम्मद रज़ा मोहसिनीअ जो बयानु। ईरान अमेरिका ॻाल्हियुनि लाइ वफ़दनि जी आमद जे सिलसिले में इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट। फ़ौज रेंजर सईं पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। रेड ज़ोन ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर ते बंदि कयो वियो। मेट्रो बस सर्विस मुअतल। सरकारी ऑफ़िसुनि जे मुलाज़िमनि खे घर वेही कमु करण जी हिदायत। यूनिवर्सिटियुनि में क्लास बि ऑनलाइन कया विया आहिनि। वफ़ाक़ी आइनी अदालत में अदालती क़ानून वहिंवार मुअतल कयो वियो आहे। इस्लामाबाद में हाई कोर्ट बि बंदि कई वई। ऑपरेशन मिडनाइट हैमर दौरान ईरान जे एटमी हंधनि खे मुकमल तौर ते तबाह कयो हो, पर एटमी हंधनि तां बाक़ी एटमी मादो निकिरणु डिघो ऐं ॾुखियो अमल हूंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी रेडियो प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल। ट्रंप जो चवणु आहे त ईरान ॻाल्हियूं कंदो, जेकॾहिं न कंदो त उनखे घणनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। असांखे कंहिं बि सूरत में धमकियुनि सां ॻाल्हियूं क़बूल नाहिनि। ट्रंप ॻाल्हियुनि जी मेज़ खे हथियार फिटा वारी मेज़ में तब्दील करण जी कोशिशि करे रहियो आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाख जो बयानु। ग़लतफ़हमी में न रहो। डोनाल्ड ट्रंप अमेरिका खे ईरान सां हिकु ॿी तबाह कंदड़ डील ॾांहुं न धिकींदो। ट्रंप जी सदारत हेठि जेकॾहिं का डील थी त उहा न रुॻो इसराइल ऐं विच ओभर पर यूरोप, अमेरिका ऐं हर इलाइक़े लाइ अमन सलामती ऐं तहफ़ुज़ खे यकीनी बणाईंदी। व्हाइट हाउस जी तर्जुमान जो बयानु। पाकिस्तान नेवी एंटी शिप वेपन सिस्टम तैमूर एयर लॉन्च्ड क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR मूजिबि क्रूज़ मिसाइल जो तजुर्बो पाक नेवी जे ठीक निशाने ते वार करण जी सलाहियत ऐं ऑपरेशनल तयारियुनि जो ताक़तवर मुज़ाहिरो आहे। एयर लॉन्च्ड क्रूज़ मिसाइल पंहिंजे मिशन खे इंतहाई दुरुस्तगीअ सां मुकमल कयो। पाक नेवीअ पारां ही मुज़ाहिरो क़ौमी दिफ़ाई सलाहियतुनि में अहम इज़ाफ़े जी अलामत आहे। पाक नेवी क़ौम जे सामूंडी मुफ़ादनि ऐं इलाक़ाई पाणीनि जे ख़ुदमुख़्तियारी जे तहफ़ुज़ लाइ अज़म ते क़ाइमु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गिलगित बल्तिस्तान जी तरक़ीअ ते ख़ासि ध्यानु ॾेई रहियो आहे। इलाइक़े में तरक़ियाती कम अवाम जो हक़ आहिनि। गिलगित बल्तिस्तान जी बजट खीसे में न वञणु घुरिजे। ग्राउंड ते कमु थींदे नज़र अचे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो गिलगित बल्तिस्तान पार्लियामेंटी बोर्ड जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ गिलगित खे फंड फ़राहम करे। गिलगित बल्तिस्तान पाण बि वसीला पैदा करे। इस्लामाबाद ऐं पंजाब में भरपूर तरक़ियाती मनसूबा जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जो किरदारु वाखाण जोॻो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि तरक़ियाती मनसूबनि में तेज़ी आणण लाइ आला सतही इजलास। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप अथॉरिटी ऐं लाॻापियल निज़ाम खे वधीक मज़बूत बणाइण जे उसूली मंज़ूरी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए तरक़ियाती मनसूबनि में तेज़ी आंदी वञे। मनसूबनि खे वज़ारतुनि जी कारकर्दगी जाचण जो हिसो बणाए वञे। P3A ज़रिए पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप निज़ाम वधीक शफ़ाफ़ ऐं तेज़ी बणाए रहिया आहियूं। सिंध हुकूमत पारां अवाम खे सफ़री सहूलियतूं फ़राहम करण जो सिलसिलो जारी। हैदराबाद खां टंडो अल्लाहयार ताईं पीपल्स बस सर्विस जो नओं रूट सुभाणे खां शुरू कयो वेंदो। रूट जो इफ़्तिताह सिंध जो सीनियर वज़ीर शहजरी नाम मेमण कंदो। नओं रूट हाला नाके खां टंडो अल्लाहयार ताईं लॻभॻि 40 किलोमीटर आहे। ही रूट न्यू सब्ज़ी मंडी
मीराणी ॻोठ टंडो जाम मां गुज़रंदो, टंडो अलहयात ताईं पहुचंदो। शाहजिल नाम महमूद जो चवणु आहे त पीपल्स बस सर्विस जो ही नओं रूट अवाम लाइ हिकु वॾो क़दम आहे। सिंध हुकूमत अवामी भलाई लाइ अमली क़दम खणी रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास माली साल 2026-27 लाइ नई तरक़ियाती हिकमत अमलीअ खे हतमी शिकल ॾिनी वई, जेका बाद खां कंधकोट ऐं ठटे खां बदीन ताईं रोड डबल करण वारियूं तजवीज़ूं मंज़ूर। वॾे वज़ीर पारां रोडनि जे वॾे मनसूबनि ते तेज़ीअ सां अमल दरामद जी हिदायत कई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इंतज़ामी या टेक्निकल सबबनि जे करे देरि क़बूल करण जोगी नाहे। लाॻापियल खाता मनसूबा वक़्त सिर मुकमल करण खे यकीनी बणाइनि। मयार ते का बि सौदेबाज़ी न थींदी, कमनि जी इंस्पेक्शन कई वेंदी, स्कीमुनि जी सख़्त निगरानी ऐं फंडनि जो शफ़ाफ़ इस्तेमालु यकीनी बणाए वञे। कणक जी ख़रीदारी जी हद जो ख़ात्मो ऐं फ़ी एकड़ 5 बोरियुनि जी शर्त ख़तमु करणु अहम फ़ैसिलो आहे। सिंध हुकूमत जे फ़ैसिले सां नंढनि आबादगारनि खे सिधीअ रीति फ़ाइदो पहुचंदो। हारी बिना कंहिं रंडक जे पंहिंजी पैदावार सरकारी मर्कज़नि ते विकिरो करे सघंदा। कणक जी इमदादी क़ीमत ₹3,500 मुक़ररु करणु हुकूमत जे हारी दोस्त पॉलिसियुनि जो सबूत आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शाहजिल इनाम महमूद जो बयानु। संदसि चवणु आहे त आबादगारनि खे हिकु ॾींहुं अंदरि सिंध बैंक ज़रिए फ्यूल सब्सिडीअ जी फ़राहमी शफ़ाफ़ियत जो बहितरीन मिसाल आहे। हिन वक़्त ताईं करोड़े रुपयनि जी बर वक़्त अदायगियूं हारियुनि जे एतमाद में इज़ाफ़े जो सबबु बणियूं आहिनि। रोहिड़ी रेलवे स्टेशन ते अपग्रेडेशन जे कम जो इफ़्तिताह रेलवे वारे वज़ीर हनीफ़ अब्बासी ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह इफ़्तिताह कयो। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सॼी सिंध में तरक़ी जो सफ़र जारी आहे। कोशिश आहे त रोहिड़ी स्टेशन ते बहितरीन सहूलियतूं हुजनि। रोहिड़ी रेलवे स्टेशन ते सहूलियतुनि जी फ़राहमी पुराणो मसइलो हो। सिंध हुकूमत रोहिड़ी स्टेशन जे अपग्रेडेशन लाइ पंहिंजो हिसो विधो। रोहिड़ी स्टेशन जे मनसूबे लाइ फंड्स मंज़ूर करे वरिता आहिनि। रेलवे वारे वज़ीर हनीफ़ अब्बासी जो चवणु आहे त सखर में बसूं बि आलमी मयार जूं आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। कोयटा में पीपल्स ट्रेन हलाए रहिया आहियूं, जंहिंजो इफ़्तिताह 2 महीननि खां 3 महीननि में थींदो। कराची ऐं लाहौर खां वधीक बहितर बणाए पियो वञे। हैदराबाद में रेलवे ट्रैक जो टुकड़ो पटड़ीअ तां जाइ छॾे वियो। ट्रैक 2 हिसनि में तक़सीम थी वई। रेलवे ट्रैक टुटल हुअण सबबि पटड़ीअ तां गुज़रंदड़ माल बरदार गाॾी हादिसे खां बची वई। गिद्दू चौक भरिसां पुराणी वहदत कॉलोनी वटि इलाइक़े वासियुनि रेल जी पटड़ी टुटल ॾिठी। माल बरदार गाॾीअ जे ड्राइवर शहरनि जे चुरपुर ॾिसी एमरजेंसी ब्रेक हणी गाॾीअ खे रोके वरितो। रेलवे अमलदारनि ट्रैक जी मरमत लाइ टेक्निकल टीम खे तलब करे वरितो। रेलवे अमलदारनि मूजिबि ट्रैक गर्मी या घिम सबबि मुतासिर थियो या को ॿियो मामिलो आहे। जांच पिणु शुरू कई वई आहे। पटड़ी कीअं टुटी? सखर ऐं शिकारपुर ज़िलनि में हलंदड़ महर जतोई खूनी तकरार जे निबेरे लाइ सखर में जरगे जो ॿियो मरहलो सरदार अली गौहर ख़ान महर ऐं सरदार डॉक्टर इब्राहिम जतोई जी सरपंच में निबेरो थियो। ॿिए मरहले जे ज़ख़्मियुनि माल मिल्कियत ऐं ज़मीन समेत ॿियनि नुक़सान जो तफ़सीली काथो लॻायो वियो। मजमूई तौरु 56 इंसानी हयातूं गिड़काईंदड़ तकरार में ॿिन्ही धुरनि जा थियल खून ऐं ॿियनि नुक़साननि जा अंग अखर गॾु कया विया। अॼु महर जतोई खूनी तकरार जे फ़ैसिले बाबति फ़तवा ॿुधाइण जा इम्कान।